नासिन बुलड़ी शाह करीम ऐं भर पासे में मुनशियात गुटको ऐं मेनपुड़ी सरेआम विकिरो थियण सबबि नौजवान नस्ल तबाही किनारे ते पहुतल आहे, पर पुलिस अघु निंड सुतल आहे। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था अली हसन रिंद जी हिन रिपोर्ट में। ज़िले टंडे मोहम्मद खान ऐं तेलके बुलड़ी शाह करीम में मंशात वॾी तबाही मचाए छॾी आहे। मेनपुड़ी सफ़ीना गुटके ऐं कच्चे शराब जो सरेआम विकिरो हिकु सवालिया निशान बणिजी वियो आहे। बुलड़ी शाह करीम ऐं ज़िले टंडे मोहम्मद खान में केतिराई माण्हू मेनपुड़ी वापराइण सबबि वात जे कैंसर में मुब्तला थी मौत जो शिकार बणिजी चुका आहिनि ऐं केतिराई माण्हू हिन वक़्तु बि वात जे कैंसर में मुब्तला आहिनि ऐं मौत जे ओसीड़े में वेठल आहिनि। मंशा जे विकिरे हिन ज़िले जी तबाही करे छॾी आहे, पर हिन मंशा जे विकिरे जे रोकथाम जे लाइ के बि जोगा उपाउ न वरिता पिया वञनि। कुझु साल पहिरीं ज़िले टंडे मोहम्मद खान में 100 खां वधीक माण्हू कच्चो शराब वापराइण सबबि मौत जो शिकार बणिजी विया, पर हिन ॾिस में केर बि जोगा उपाउ वठण लाइ तयारु न आहे। केतिरियूं ई जानियूं तबाह थी वियूं, केतिरा ई घर उजड़ी विया, पर हिन जे ख़ात्मे लाइ न ई कंहिं सियासी समाजी अॻुवाणनि किरदारु अदा कयो आहे। ज़िले टंडे मोहम्मद खान जी साथ फिलाई तंज़ीम पारां केतिरी दफ़ा मंशा जे रोकथाम लाइ एहतिजाज कया विया, पर अञा ताईं को बि खड़तेल न निकितो आहे। हिन सिलसिले में हिते जे रवासियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मंशात जी वधंदड़ कारोबार आहे। इन जो असल कारण इहो आहे, हिते असां वटि टंडो मोहम्मद खान में पुलिस जी रिट कोन्हे। हिते सियासी माण्हू, हिते जेको बि पुलिस जो बाला ऑफिसर ईंदो आहे उहो सियासी माण्हू वटि असां हींअर इशू ॾिठो थी त IG सिंध अगवा थियो, फलाणो थियो, ढिंगड़ो थियो, पर असल में हर ज़िले में हिते SP यरगमाल हूंदो आहे, या त ख़ुशी सां या त हुनखे सियासी तौर ते ज़ोरी दबाव में। डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान समेत जेके बि तालुका आहिनि, तालुका बुलड़ी शाह करीम, टंडो ग़ुलाम हैदर या तालुका टंडो मोहम्मद खान जो जेको सिटी आहे या ज़िलो टंडो मोहम्मद खान ख़ुदि जेको ज़िलो आहे ऐं तक़रीबन वॾी आबादी रखंदड़ ज़िलो आहे, उते जेका मंशात आहे मेनपुड़ी गुटको या कच्चो शराब वग़ैरह, मेनपुड़ी त खुलेआम हले थी सालनि खां वठी, उन में कई जेको नऊं नस्ल आहे काफ़ी तबाह थी चुको आहे। केतिरियूं ई ख़तरनाक बीमारियूं आहिनि जेको माण्हू जेके आहिनि उन में वठिजी चुका आहिनि। कैंसर जहिड़ा मूज़ी मर्ज़ बि माण्हुनि में फैलिजी चुका आहिनि ऐं उनखां अलावा कच्चो शराब आम तौर ते ॾिठो वञे थो त तक़रीबन बाराड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में कच्चे शराब जो विकिरो तमामु उरूज ते आहे। मंशात हाई कोर्ट जो सख़्तु हुकुम आहिनि त मंशात न हले, पर जीअं हाई कोर्ट मंशात जो हुकुम ॾिए थी त न हले, तीअं वधीक हले पियो। केतिरा ई माण्हू जेको सो हुन मंशात जे वगे, कच्चे शराब जे वगे ऐं पंहिंजो जेको सो सफ़ीनाऊं ऐं मेनपुड़ी गुटको ने वगे कैंसर में मुब्तला थिया आहिनि। केतिरा ई असांजा जेके नौजवान नंढी उमिरि जा ॿार ऐं ख़ासि करे हाणे औरतूं बि जेको सो इन ते शुरू थी वियूं आहिनि। असांजे ज़िले टंडे मोहम्मद खान में वॾो आज़ार आहे जी कुझु ॾींहं पहिरीं बि, कुझु साल पहिरीं बि जेको टंडे मोहम्मद खान में मंशात में केतिरा समय माण्हू मरी विया हुआ। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त IG सिंध हुकूमत, DIG हैदराबाद, SSP टंडो मोहम्मद खान खे घुर्जे त हिन ज़हर जे ख़ात्मे लाइ जोगा उपाउ वरिता वञनि जीअं हिते जे इंसान जी ज़िंदगी महफ़ूज़ रही सघे। कैमरामैन जावेद अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करीम।